सांगड़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ भरिसां यूसी घंडण में क़ाइम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जुमो खान जलाणी में गुज़िरियल 5 सालनि खां उस्ताद मुक़रर न थियण ते इलाइक़े जे सभई मासूम ॿारनि पारां किताब हथ में खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ अली दोस्त, लियाकत अली, नज़ीर हुसैन, अयूब, अरशद अली ऐं ॿियनि दाईंदे चयो त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जुमो खान में 2018 खां उस्ताद मुक़रर न हुजण करे असांजे ॻोठ जे सभई मासूम ॿारनि जो तइलीमी निज़ाम दाव ते लॻल। इन्हनि वधीक चयो त असांजे ॻोठ में 50 खां वधीक घर आबाद आहिनि जिन जा ॿार 5 सालनि खां तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल। इन्हनि जो इहो बि चवणु हो त असीं काफ़ी भेरा DC सांगड़ ऐं DEO प्राइमरी खे बि दरख़्वास्तूं ॾिनियूं पर उन जे बावजूदि ॻोठ जे स्कूल में उस्ताद मुक़रर न थी सघियो आहे। ॻोठाण जो वधीक चवणु हो त असांजे ॻोठ जे भर में वेझो स्कूल बि न आहे जो उते वञी ॿार तइलीम हासिल करे सघनि। हिननि तइलीम जे वज़ीर खां नोटिस वठी उते उस्ताद मुक़रर करे ॾिनो वञे त जीअं इलाइक़े जा ॿार तइलीम हासिल करे सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।